औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जॾहिं अल्लाह तबारक व तआला फ़रिश्तनि खे हज़रत आदम अलैहिस्सलाम खे सजदे करण जो हुकुम कयो त सभिनी अल्लाह ताला जो हुकुम मञियो, रुगो इब्लीस साड़ ऐं दुश्मनीअ जे करे सजदो करण खां इनकार कयो। अल्लाह ताला खेसि लानत मलामत सां पंहिंजे रहमत खां परे हकले छॾियो ऐं इलाही दरबार मां ज़लील ऐं ख़्वार करे शैतान मरदूद जी हैसियत सां खेसि ज़मीन में लाहे छॾियो। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम जो पुटु सजदे जी आयत पढ़े सजदो कंदो आहे त शैतान जुदा थी रोअण लॻी वेंदो आहे ऐं चवंदो आहे, हाय अफ़सोस, आदम जी औलाद खे सजदे जो हुकुम थियो ऐं उन सजदो कयो त संदुसि लाइ जन्नत आहे ऐं मूंखे सजदे जो हुकुम मिलियो ऐं मूं नाफ़रमानी कई त मुंहिंजे लाइ बाहि आहे। दोस्तो, इन हदीस मां असांखे इहो सबक़ु मिले थो त असां अल्लाह तबारक व तआला जो हुकुम जेको क़ुरान मजीद में आहे निमाज़ पढ़ण जो, त असां उहो निमाज़ पाबंदी सां अदा कयूं। असांजे हिकु सजदे सां रब ख़ुशि थींदो आहे ऐं अल्लाह तबारक व तआला असांखे जन्नत अता कंदो आहे। अगरि 5 वक़्त निमाज़ जा सभई सजदा असां सारे कयूं त इंशा अल्लाह अज़्ज़ व जल असां सां बेहद ख़ुशि थींदो। आमीन सुम आमीन।